सजण तो आ लिखियो मूं ॾे त तोखे मूं ॾिठो आहे। तमामु बहितरीन नज़म आहे उस्ताद बशीर उडेजे जो। त सजण तो आ लिखियो मूं ॾे त तोखे मूं ॾिठो आहे। मञा थो त तो ॾिठो हूंदो पर न गिफ़लत में ॾिठो हूंदई, न धरतीअ सां गदारीअ में, न कूड़नि जी कचहरीअ में, न गहरनि जी चौयारीअ में, मगर जे किथ ॾिठो हूंदई। मञा थो त हिते ॾिठो हूंदई, मञा थो त हिते ॾिठो हूंदई। हूंदुसि सर्तियुनि जे जोड़े में या मलाहनि जे कंहिं होड़े में, या कींजर ऐं मनोड़े में अखियूं ॿखिजी वियूं हूंदियूं, कयूं मूं के कियूं हूंदियूं मुंहिंजे महबूब जोबन खे हुस्न कंहिंजे कुठो हूंदो। मञा थो त तो ॾिठो हूंदो, मञा थो त तो ॾिठो हूंदो कंहिंजे हंज जे हिंदोरे में, या बाग़ई ॼाम शोरे में मिठी चांडाण खे चुमंदे पछाड़ी रात जो घुमंदे। मिठी चांडाण खे चुमंदे पछाड़ी रात जो घुमंदे, मिलियो को राह में हूंदो अॻे सो साह में हूंदो। सुंदरता रात इन्हीअ में वंडीदे प्यार हिक ॿिए सां, कंदे वहिंवार हिक ॿिए सां। फजर जो बाख खां अॻई संभारे यादि ए माज़ीअ खे मिली विछड़ी वञण वारी अजाई ॻाल्हि तां दिलि जे, कॾहिं हुन खां रुठो हूंदुसि या मूंखां हू रुठो हूंदो, या मूंखां हू रुठो हूंदो।